अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु सॼी सिंध में क़ौमी एकता ईद जेको आहे सॼी सिंध में मल्हाई पई वञे। कराची खां कश्मीर ताईं समूरा जेके सिंध वासी आहिनि, सॼी सिंध समेत सॼे दुनिया में जिते जिते आबाद आहिनि, जिते वसनि पिया, उते अॼु ही क़ौमी ईद मल्हाई पई वञे वॾे जोश ऐं जज़्बे सां। हिन वक़्तु जेको आहे स्पेशल ट्रांसमिशन सां गॾु मां आहियां जो मेज़बान वहीद राजपर। अॼु क़ौमी ईद जेकी आहे असांजी एकता, उहो भरपूर तरीक़े सां सॼी सिंध में सॼी दुनिया में मल्हाई पई वञे। अमेरिका हुजे, न्यूयॉर्क में, जापान में, सऊदी, UAE समेत सॼी दुनिया में जिते बि सिंधी वसंदड़ आहिनि, वसनि पिया, आबाद आहिनि, उते जेको आहे ही क़ौमी ईद मल्हाई पई वञे। सॼी सिंध में करोड़ें लखें माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु सॼी सिंध में जेको आहे भरपूर तरीक़े सां जेकी क़ौमी एकता आहे, जंहिंजो उनवान आहे KTN काविश जे तरफ़ां आई जे सॾ ते धारिया नामंज़ूर, वॾे जोश ऐं जज़्बे सां क़ौमी एकता जेको आहे उहो मल्हाई पई वञे। अॼु वॾो ॾींहुं आहे सिंध वासियुनि लाइ, जिते जिते बि आबाद आहिनि उन जेको आहे अॼु क़ौमी ईद जेको आहे मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु जेके आहे जेकॾहिं ॻाल्हि कजे त सॼी दुनिया में जेकॾहिं जेके एंटी इमिग्रेंट्स गवर्नमेंट्स आहिनि, उहे सॼी आलमी सतह ते इहा पॉलिसी आहे त जेके धारिया नामंज़ूर गैरक़ानून जेके धारिया आहिनि उहे नामंज़ूर नारा लॻाया पिया वञनि, ऐलान कया पिया वञनि सॼी दुनिया में। हिन वक़्तु जेके सालनि खां सिंध धारियनि खे गैरक़ानून जेके पनाहगीर आहिनि उन्हनि खे मेज़बानी करे करे थकिजी पई आहे। हिन वक़्तु सॼी सिंध मां इहो आवाज़ु अचे पियो त हिन वक़्तु हाणे जेके धारिया आहिनि उहे सिंध में नामंज़ूर आहिनि, कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहिनि, उन्हनि खे फ़ौरी तौर ते निकाली ॾिनी वञे। अॼु मरकज़ी जेकी तक़रीब आहे उहा कराची प्रेस क्लब आॾो शुरू थींदी। हिन वक़्तु जेको आहे उन जूं तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। कराची, हैदराबाद, सख, लाड़काणो, मीरपुर ख़ासि समेत सिंध जा नंढा वॾा शहर जेके आहिनि उहे हिन वक़्तु क़ौमी ईद में जेको आहे उहो जेके अजरक आहे, सिंधी टोपी आहे, रैलियूं आहिनि, उन जी जेके कल्चरल जेके असांजियूं शयूं आहिनि उहे उन जेके जेको आहे हिन प्रोमोट करण जो ॾींहुं आहे। अॼु सॼी सिंध जेकी आहे लखें करोड़ें माण्हू जेके आहिनि सिंधी टोपी अजरक पाए उहे निकितल आहिनि, हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि त हीअ जेकी क़ौमी एकता जो ॾींहुं आहे उहो भरपूर तरीक़े सां मल्हायो पियो वञे। जीअं हर साल क़ौमी एकता ईद वारो जेको ॾींहुं आहे उहो भरपूर तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे। हिन वक़्तु जेको KTN काविश जे तरफ़ां उनवान आहे त धारिया नामंज़ूर, उहो भरपूर तरीक़े सां सॼी सिंध में मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु कराची प्रेस क्लब आॾो जेको आहे उहा स्टेज सजाई वई आहे। बाज़ाब्ता तौर ते थोरी देरि खां पोइ मरकज़ी जेकी तक़रीब आहे उहा शुरू थींदी। हैदराबाद, सख, लाड़काणो, मीरपुर ख़ासि समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे ही प्रोग्राम जेके आहिनि उहे रिथियल आहिनि। भरपूर तरीक़े सां जेको आहे रैलियूं कढी हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं जेके क़ौमी गीत आहिनि उन्हनि ते बि जेको आहे उहो जुमरियूं हयूं पियूं वञनि। हिन वक़्तु असांजी जेकी स्पेशल ट्रांसमिशन आहे उन में सीनियर सूबाई वज़ीर शर्जी इनाम मेमन साहिब बि असां सां गॾु हूंदो। उन खां पोइ क़ौमी अवामी तहरीक जो सदर अयाल लतीफ़ अली जो, सिंध हुकूमत तर्जुमान सादिया जावेद समेत जेके असांजा हिन में प्रोग्राम में स्पेशल ट्रांसमिशन में महिमान हूंदा। हिन वक़्तु सॼी सिंध में जेको क़ौमी काज आहे उहो मल्हाइण लाइ सॼी सिंध में जेके आहिनि औरतूं, ॿारड़ा, मर्द उहे जेके आहिनि रैलियुनि जी शिकिल में रैलियूं कढी करे भरपूर तरीक़े सां हीअ जेकी क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे। हिन वक़्तु सॼी सिंध में रैलियूं निकितल आहिनि ऐं मुबारकूं ॾिनियूं पई वञनि ऐं स्पेशल ट्रांसमिशन असांजी बाज़ाब्ते तौर ते हींअर शुरू थी चुकी आहे। KTN न्यूज़ में जेके हुन में सॼी जेकी क़ौमी एकता ईद आहे उहा सॼी सिंध खे हिन वक़्तु मुबारक हुजनि, वाधायूं हुजनि। सॼी जेकी सिंध में सॼी दुनिया में जिते बि मुल्क जी कुंड कुड़िछ में सिंधी आबाद आहिनि, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़, सिंध में रहंदड़, उन सभिनी खे जेको आहे सिंध वासियुनि खे क़ौमी एकता ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि। हिन वक़्तु सिंध में सॼी दुनिया में राति बि जेको आहे न्यूयॉर्क में जेको टाइम्स स्क्वायर ते वॾी रैली कढी वई। जापान में, UAE में, बहरेन में, सऊदी अरब जिते जिते बि सिंधी आबाद आहिनि, कैनेडा में, UK में, लंडन में बि राति जेको आहे उहो हीअ जेकी क़ौमी एकता ईद आहे उहा भरपूर तरीक़े सां मल्हाई वई। हिन वक़्तु सॼी सिंध में जेके आहिनि उहे रैलियूं निकिरनि पियूं, निकिरी चुकियूं आहिनि। किथे कराची में जेकी मरकज़ी तक़रीब आहे उहा कुझु घड़ियुनि खां पोइ
जेका बाज़ाब्ता तौर ते शुरू थींदी हिन वक़्तु उहा मरकज़ी जेकी तक़रीब आहे उन स्टेज तयारु थी चुकी आहे। असां मुख़्तलिफ़ जेके असांजा महिमान आहिनि उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिन वक़्तु जेके मां पूरो सॼी सिंध जूं जेके हिन वक़्तु जेके रैलियूं आहिनि कराची खां कश्मीर ताईं समूरा जेके सिंध वासी आहिनि उहे भरपूर तरीक़े सां क़ौमी एकता ईद मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु जेकॾहिं ॻाल्हि कजे त काविश केटीएन जो जेको उनवान आहे धारिया नामंज़ूर, उहो भरपूर तरीक़े सां हिन वक़्तु रैलियूं उहे कढियूं पियूं वञनि ऐं उन हवाले सां बि सॼी सिंध में जेको आहे उहो कवरेज जेकी आहे उनजी केटीएन काविश जे तरफ़ां भरपूर तरीक़े सां उनखे जेको आहे रैलियुनि खे सॼी सिंध खे जेको आहे आगाह कयो पियो वञे त क़ौमी ईद जे हवाले सां जेके हिक ॿिए खे मुबारक पिया ॾियनि। ॿारड़ा औरतूं मर्द जेके लखें करोड़नि जी तइदाद में निकितल आहिनि सॼी सिंध में भरपूर तरीक़े सां हीउ जेको आहे ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं ईद वांगुरु जेको आहे ईद जो ॾींहुं आहे। हिन वक़्तु नवां कपिड़ा पहिरे उहे निकितल आहिनि रैलियुनि जी शिकिल में ऐं इहो नारो हणनि पिया त सिंध हाणे सिंध में जेके धारिया आहिनि उहे कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि, क़ाबिल क़बूल न आहिनि, उनखे वापसि जेको आहे ॾे मोकिलियो वञे। ऐं हिन वक़्तु सॼी सिंध समेत मुल्की सतह ते बि इहे ॻाल्हियूं थियनि पियूं, पॉलिसी जोड़ी वई आहे। त हुन में हिन वक़्तु असां सां सादिया जावेद सिंध हुकूमत जी तर्जुमान आहे। सादिया जावेद साहिबा, आज एकता का दिन है और केटीएन काविश की तरफ से ये जो उन्वान है कि इलीगल इमिग्रेंट्स वो सिंध में जो वो काबिल कबूल नहीं है, उनको फौरी तौर पे उनको निकाला जाए। तो आज एकता का दिन है, आप सिंध वासियों को क्या कहेंगी, क्या पैगाम देंगी? थैंक यू वेरी मच। पहले तो केटीएन काविश ग्रुप की तरफ से मैं सबको, पूरे सिंध को, पूरे पाकिस्तान को कल्चर डे या एकता डे की मुबारकबाद दूंगी। हम सबको मिलजुल कर प्यार मोहब्बत से इस धरती में रहना चाहिए और मिलकर ये दिन मनाना चाहिए। मैं हमेशा कहती हूँ कि जैसे हम ईद का दिन मनाते हैं उसी तरह से हमें ये दिन भी ये त्योहार की तरह जो है वो मनाना चाहिए। जो आपने सवाल किया कि इलीगल इमिग्रेंट्स को कबूल नहीं है, तो बिल्कुल इलीगल इमिग्रेंट्स मेरा ख्याल से पाकिस्तान में किसी भी सूबे को कबूल नहीं है। हम वो सूबा थे जिन्होंने सबसे बड़ी जो है वो अगवान बस्ती आबाद की और फिर वो अगवानी यहाँ रहे और उसकी वजह से इस शहर में बहुत तकलीफें, परेशानियाँ, बहुत सारी चीज़ें इस शहर ने देखी। तो ना सिंध हुकूमत ना पाकिस्तान पीपल्स पार्टी ने कभी वफाकी सतह पर इमिग्रेंट्स को एक्सेप्ट किया है, ना करेंगे। हमें कानून साजी करनी चाहिए। 18वीं तरमीम के बाद सूबों के पास इख्तियारात हैं। हमें इस पे सख्त से सख्त लॉ मेकिंग करनी चाहिए और जो भी इलीगल इमिग्रेंट्स सूबे में मौजूद हैं उनको जो है वो फौरी तौर पर उनके मुल्क वापस भेजना चाहिए। सादिया साहबा, ये जो कल्चरल डे हमारा एकता, वो एक एंकर पर्सन ने तनकीद की सिंधी कल्चर पे, सिंधी टोपी पे। आज उसी जो है उस तसलसल उसी दिन जो है ऐलान किया गया, इस पे आप क्या कहेंगी? आज उसका जो है नामो निशान नहीं है, लेकिन लाखों करोड़ों लोग जो है इस दिन पे पूरी सिंध में निकलते हैं और ये मैसेज देते हैं कि हमारे कल्चर पे कोई भी हमला करेगा तो उसको ये लाखों करोड़ों लोग जो निकलते हैं आज का दिन सेलिब्रेट करते हैं ईद की तरह। देखिए, बिल्कुल आपकी बात सही है। मुझे अच्छी तरह से याद है कि 2008 में जब प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब उस वक्त शायद रशियन स्टेट के दौरे पर थे और सिंध की सकाफत टोपी जो उन्होंने पहन रखी थी उसका पाकिस्तान के नेशनल मीडिया पे मजाक उड़ाया गया था और उसके बाद हमने इस दिन इस दिन को मनाना शुरू किया। लेकिन आपने खुद जैसे कहा कि जिसने वो मजाक उड़ाया था, दो लोगों ने
उन दोनों का पाकिस्तान में इस वक्त नाम और निशान नहीं। सिंध की सकाफत हजारों साल पुरानी है, और उसके बारे में मुझे या आपको बताने की जरूरत नहीं है। सिंधी कल्चर या ये जो ट्रेडिशन है ये हजारों साल पुराना है। इसकी एक तारीख है, एक तहजीब है। अजरक हमारी इज्जत है और उसको हम इज्जत की तरह अपनी बहन बेटियों के सर पे, अपने भाइयों के कांधे पे रखते हैं। तो वो देख लें कि जिन्होंने वो मजाक किया था आज एक पाकिस्तान में मौजूद नहीं और एक पाकिस्तान में है लेकिन उसका नाम नहीं। सादिया साहबा, बड़ी मेहरबानी, आपने हमें एकता के दिन पे मैसेज देने के लिए आपने टाइम दिया। अॼु जेको आहे नाज़रीन, हिन वक़्तु सॼी सिंध में जेके लखें करोड़ें सिंधवासी आहिनि उहो एकता ईद मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु कराची खां कश्मीर ताईं भरपूर तरीक़े सां हीउ ॾींहुं मल्हायो पियो वञे। असांजो मुसलसिल जेको आहे हीउ ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो। हिन वक़्तु स्पेशल ट्रांसमिशन बाज़ाब्ता तौर ते शुरू थी चुकी आहे, जंहिंमें असांजो उनवान आहे सिंध में दारिया नामंज़ूर KTN काविश जे तरफ़ां ही जेको उनवान ॾिनो वियो आहे सिरे हेठि जेको आहे दारिया नामंज़ूर, हीअ जेको क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे सॼी सिंध में, सॼी दुनिया में, मुल्क जे जिते बि कंहिं सिंध समेत पूरे मुल्क में, दुनिया में जिते बि सिंधवासी आबाद आहिनि उहे भरपूर तरीक़े सां एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु हीअ जेको ॾींहुं आहे उहो मैसेज ॾिनो पियो वञे त सिंध जी वहदत, सिंध जी कल्चर, सिंध जे पाणी ते को बि जेको आहे हमिलो कंहिं बि सूरत में मंज़ूरु न आहे, का बि साज़िश मंज़ूरु न आहे। लखें करोड़ें सिंधवासी निकिरी करे इहो मैसेज ॾियनि पिया त असांजो जेको कल्चर आहे, असांजी जेकी सिंध जी वहदत आहे, उन ते हमिलो कंहिं बि सूरत में जेको आहे उहो क़ाबिल क़बूल न आहे। गुज़िरियल साल क़ौमी एकता जो जेको असांजो उनवान हुयो, गैर कानूनी जेके कैनाल कढिया पिया हुन सिंधू जे पाणी ते दाड़ो नामंज़ूर, इन हवाले सां असांजो उनवान हुयो। अॼु हिन साल जेको आहे उहो हीअ जेके क़ौमी एकता जो ॾींहुं मल्हायो पियो वञे, उन जो उनवान इहो आहे त सिंध में धारिया नामंज़ूर आहिनि। जेकी सिंध केतिरनि ई सालनि खां, केतिरनि ई ॾहाकनि खां हीअ जेके धारिया आहिनि उन्हनि जी मेज़बानी करे पियो। हिन वक़्तु सिंध जेको आहे उहो हाणे हिन वक़्तु नारो लॻायो पियो वञे त दारिया सिंध में हाणे नामंज़ूर आहिनि। सॼी आलमी सतह ते, सिंध समेत आलमी सतह ते इहो हिकिड़ो हिन वक़्तु नारो लॻे पियो त जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उहे कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहिनि। अमेरिका हुजे, बरतानिया हुजे, सॼी दुनिया में एंटी इमिग्रेंट्स जेके हुकूमतूं अचनि पियूं उन्हनि जी पहिरीं ऐलान इन तहत जेका हुकूमतूं ठहनि पियूं त जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उहे जेके आहिनि इकानमी ते ॿाहिरि आहिनि। सिंध जे वसीलनि ते बि ईअं ई जीअं सॼी दुनिया में इलीगल इमिग्रेंट्स ॿाहिरि आहिनि, सिंध में बि जेका वसीलनि ते उहे जेके दारिया आहिनि उहे ॿाहिरि बणिजी चुका आहिनि। हिन वक़्तु सिंध में गुरबत में इज़ाफ़ो थी रहियो आहे, बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। ऐं हिन वक़्तु सिंधवासी इहो ऐलान कनि पिया, मुतालबो कनि पिया त हिननि खे कढियो वञे दारियनि खे। हाणे सिंध जेको आहे वधीक मेज़बानी करण जे क़ाबिल न आहे ऐं दारियनि खे फ़ौरी तौर ते नेकाली ॾिनी वञे। सॼी सिंध में अॼु कराची में मरकज़ी तक़रीब रखियलु आहे नाज़रीन, जंहिंमें सॼी सिंध वासी जेके लखें करोड़ें सिंधवासी आहिनि उहे अॼु निकिरी करे रोडनि ते क़ौमी एकता वारियूं जेके रैलियूं निकिरनि पियूं उन में ऐलान कंदा त धारिया कंहिं बि सूरत में सिंध में जेके आहिनि उहे मंज़ूरु न आहिनि, उनखे फ़ौरी तौर ते निकाली ॾिनी वञे। पूरी आलमी सतह ते बि इहा पॉलिसी जुड़ी चुकी आहे ऐं हुकूमतूं बि इन ई बुनियाद ते, इन ई मैनिफेस्टो ते ठहनि पियूं। अमेरिका जी हुकूमत हुजे, बरतानिया जी हुजे, यूरोप में बि वॾे पैमाने ते इलीगल इमिग्रेंट्स ख़िलाफ़ु जेको आहे उहो मूवमेंट्स हलनि पियूं, जदोजहद हलनि पियूं ऐं उन ई बुनियाद ते जेका उहे पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि उहे मक़बूल थियनि पियूं ऐं हुकूमत इन ई बुनियादनि ते ठहनि पियूं त हिन वक़्तु जेके धारिया आहिनि उहे नामंज़ूर आहिनि। हिन वक़्तु असांजी स्पेशल ट्रांसमिशन जेको आहे उहा जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा महिमान आहिनि, गेस्ट आहिनि, उनखे हिन ते क़ौमी एकता वारे ॾींहं ते उनखां ओपिनियन बि वठंदासीं, उनखां मैसेज बि वठंदासीं, सिंध वासियुनि खे अपडेट बि कंदा रहंदासीं त हिन वक़्तु
जेके सॼी सिंध में रैलियूं निकिरनि पियूं उन हवाले सां अपडेट कंदा रहंदासीं। सॼी सिंध में जेके KTN काविश जी जेकी 7 जी टीम आहिनि उहे आगाही कंदा रहनि पिया सॼी सिंध वासियुनि खे। जेके रैलियूं निकिरनि पियूं कवरेज जेको आहे जारी आहे ऐं स्पेशल ट्रांसमिशन सॼो ॾींहुं असांजी राति देरि ताईं जारी रहंदी। जेको क़ौमी एकता ईद जो ॾींहुं आहे उहो राति 12 वॻे ताईं भरपूर तरीक़े सां जेको आहे उन कवरेज लाइव जेके उहे अपडेट कंदा रहंदासीं सिंध वासियुनि खे। पर हिन वक़्तु जेकी कराची प्रेस क्लब वारो आहे हिन वक़्तु मरकज़ी तक़रीब उन स्टेज तयारु थी चुकी आहे ऐं सॼी सिंध में उहे रैलियूं निकिरी चुकियूं आहिनि ऐं रैलियूं निकिरनि पियूं। हैदराबाद हुजे, सखर हुजे, मीरपुर ख़ासि, लाड़काणो, सॼी सिंध में जेको आहे हिन वक़्तु भरपूर जज़्बे सां क़ौमी जज़्बे सां क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध में क़ौमी एकता ईद जो जेको ॾींहुं आहे अॼु भरपूर तरीक़े सां मल्हायो पियो वञे। कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध में लखें करोड़े जेके सिंधवासी आहिनि उहे हिन वक़्तु रैलियूं कढी भरपूर तरीक़े सां क़ौमी एकता ईद जो ॾींहुं जेको आहे मल्हाए रहिया आहिनि। सिंध समेत सॼी दुनिया में जिते बि सिंधवासी आबाद आहिनि उहे भरपूर तरीक़े सां एकता ईद मल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु असां सां क़ौमी अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ पलियो साहब मौजूदु आहे। अयाज़ साहब, अॼु सॼी सिंध में क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे, इन हवाले सां तव्हां छा चवंदव? दादा वहीद ऐं सिंध वासियुनि खे मुबारकबाद ॾींदुसि। अॼु ऐं कल्ह ॿ ॾींहं असां हिते जापान जे शहर ओसाका में कल्ह ऐं अॼु जापान जे शहर नारा में जो कल्चरल डे मल्हायो आहे। कल्ह हिकिड़ो शानदार प्रोग्राम थियो सिंध एसोसिएशन ऑफ जापान पारां। अॼु नारा हिकिड़ो पार्क आहे, नारा पार्क, उन में हिते सिंधी नौजवाननि ॾींहुं मल्हायो ऐं उन्हनि सां मूं गुफ़्तगू कई। अवां जे ज़रिए मूं अॼु ऑस्ट्रेलिया में गुफ़्तगू कई आहे, ब्रिस्बेन में, उते बि कल्चरल डे मल्हायो वियो आहे। कल्ह फ्लोरेंस में इटली में मूंखे ॻाल्हाइणो हो, उते बि ॾींहुं मल्हायो वियो आहे। कल्चरल दुनिया में मल्हाइजे पियो। अॼु मूं जिन नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल कई आहे उन 2 शइ अहम ॻाल्हियूं कयूं अथऊं। हिकु, सॼी दुनिया जे जंहिं बि शहर जंहिं मुल्क में हुजनि उते जे लोकल कल्चर जो एतिराम कनि, उते जे मक़ामी कानूननि जो एतिराम कनि, उते जे मुल्क जे माण्हुनि जो, आवाम जो, उन्हनि जे रीतियुनि रस्मुनि जो एतिराम कनि। छाकाणि त पाण खे इहो तजुर्बो थियो आहे, पाण वटि जेके माण्हू अचनि था उहे पंहिंजी सकाफ़त जो, पंहिंजी ॿोलीअ जो, पंहिंजे हिस्ट्री जो, पंहिंजे रीतियुनि रस्मनि जो क़दुरु नथा कनि ऐं मुर्गो चवनि था असां कब्ज़ो करणु चाहिनि था, असीं मतलूबा खणी आया आहियूं, छॾे आया आहियूं फलाणो। तंहिंजे करे पाण बि मैसेज ॾियणु चाहियूं था, सिंध सां प्यारु कयो, पर जेॾां दुनिया में वञो जिते तव्हांखे रोज़गार मिले थो, इल्मु मिले थो, उते जो एतिराम कयो ऐं उन्हनि जो क़दुरु कयो ऐं उन्हनि जी रिस्पेक्ट कयो। एतिरी ॻाल्हि। अयाज़ साहब, ही सॼी दुनिया में हिन वक़्तु इलीगल इमिग्रेंट्स ख़िलाफ़ जेकी मूवमेंट हले पई उन जी बुनियाद ते आलमी सतह ते बि जेके केतिरनि ई मुल्कनि में हुकूमतूं ठहियूं आहिनि, हिन वक़्तु काविश KTN बि सिंध में दारिया नामंज़ूर जे उनवान सां अॼु क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे, त इन हवाले सां तव्हां छा चवंदव? हाणे सिंध ॾहाकनि खां जेको आहे मेज़बानी करे करे दारियनि जी थकिजी चुको आहे। अॼु असांजी बि जेको आहे इहो उनवान आहे दारिया सिंध में नामंज़ूर, तव्हां छा चवंदव? तमामु अहम उनवान आहे ऐं इत्तेफ़ाक़ सां इन मौज़ूअ ते ई अॼु असां ॻाल्हायो आहे। कहिड़ी ॻाल्हि ॿोल कई अथऊं, उहा इहा कई अथऊं इन जी कंटिन्यूटी में त पाण निमाणा, सतोड़ा, महिमान नवाज़, इहे जेके पाण खे लफ़्ज़ मिलनि था, इन्हनि लफ़्ज़नि मां छा छॾायूं? न्याणी निमाणी आहे, न्याणी निमाणी छो आहे? न्याणी मज़बूत छो कोन्हे? न्याणी टफ छो कोन्हे? न्याणी हार्ड वर्किंग छो कोन्हे? न्याणी मुक़ाबिलो छो न करे? निमाणी मां झुकियल ढिनल ख़ौफ़ज़दा जेको अचे दड़को ॾेखारी वञे। ऐं ॿियो महिमान नवाज़ छो आहिनि? महिमान नवाज़ उन्हनि लाइ हुजो जेके असां प्यार कनि था ऐं जेके ख़ुदि असांजी महिमान नवाज़ी कनि था। पोइ माण्हू खे ॿिए शहर मां अचे, असांखे घुराए, असांजे माण्हुनि नौजवाननि खे रोज़गार ऐं तइलीम जा मौक़ा ॾे, असांजे अखियुनि ते असीं बि उन्हनि जो क़दुरु कंदासीं। असांजे माण्हुनि खे न अकोमोडेट कनि, पाण असांजे सिर ते चढ़ी असांजे वतन में अचनि, इलीगल इमिग्रेंट्स अचनि, सॼे पाकिस्तान मां अफ़गाननि खे कढियो वञे, सिंध में आज़ाद थी वेठा हुजनि ऐं असांजे मथां अची सॼी वॾेरियूं पचाए खणी आया। पाण खणी आयासीं न, पंहिंजा वॾा हुआ, उन्हनि जी सादगी, नादानी, बेवकूफ़ी, जहालत जे करे जॾहिं विरांगो थियो तॾहिं पंहिंजा माण्हू देगू वधे वञे, सखर ऐं रोहिड़ी ऐं टंडवाद में, नवाबशाह ऐं कराची हैदराबाद जे रेलवे स्टेशन ते बीठा। पोइ जेके माण्हू आया उहे पंहिंजे ॻीके में पइजी विया। उन्हनि हिकिड़ा असांजा भाउरनि जेके पुरअमन आहिनि, जेके मौज कनि था सिंध सां, पर तव्हां जेके वरी सिंध विरहाइणु चाहिनि था ऐं इलीगल इमिग्रेंट्स रुगो न, जेके लीगल इमिग्रेंट्स बि आहिनि ऐं सिंध में वेठा आहिनि, उहे सिंध जे तख़्त गाह कराची खे असांजो हिसो नथो सम्झनि। उहे असांजे लाइ लीगल इमिग्रेंट्स न आहिनि, उहे असां लाइ
इक्वल टू इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, छाकाणि उहे उन सिंध जेका हज़ारे सालनि जी आहे हुनखे विराइणु चाहिनि था। तंहिंजे करे सिंधियुनि खे हुन कल्चर डे ते इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे पंहिंजे ओल्ड रस्मुनि ऐं रीतियुनि मां जेके चङियूं आहिनि से बरक़रार रखनि, कि ग़लतियुनि खे तब्दील कनि। ग़लति कहिड़ी आहे, न्याणी निमाणी आहे, ग़लति कहिड़ी आहे तोखे कोसो वाह न लॻे, कोसो वाह भले लॻे। ग़लति ॿी कहिड़ी आहे त महिमान नवाज़ियूं, आदर वाह कंदासीं, ॻोठ को माण्हू लॻे ईंदो हुनखे दिलि में जायूं ॾींदासीं, दिलि में जाइ कोन ॾियणी आहे, उनखे ॾियणी आहे जेको असांजे दिलि में जाइ ॾियण जो नाजाइज़ मफ़ाद हासिल करे। अॼुकल्ह इमिग्रेंट्स खे कढणो आहे, पंहिंजी ॿोली, पंहिंजी वतन, पंहिंजी क़ौम जो तशख़ुस सॼी दुनिया में उभारणो आहे। सिंधी माण्हुनि खे मैरिट ते आणणो आहे। सिंधी माण्हू सिफ़ारशी कल्चर, नेपोटिज़म ऐं पैसनि ऐं रिश्वत जे एवज़ नौकिरियूं वठणु, इल्मु हासिल करण जे बजाए मैरिट ते अॻियां निकिरनि ते जापान में सारे छोकिरा अचनि था, नौजवान अचनि था, इटली वञनि था, जर्मनी, चाइना, अमेरिका, यूरोप वञनि था। उहो सिंध जो नौजवान निकिरंदो, ॾाढो ऊचो कंदो, क़ौम जो, पंहिंजे वतन जो सॼी दुनिया में नुमाइंदो थींदो, एम्बेसडर थींदो। उहा सिंध पाण खे पेरनि ते बीहारणी आहे। सॼी दुनिया में निकितल आहियां, तव्हां महिनत कयो पिया, पाण सॼी दुनिया जी सिंधियुनि खे गंढींदासीं मैरिट ते ऐं अकुल ते ऐं दानाई ते, साबित क़दमी ते, ईमानदारी ते। अयाज़ साहब, अॼु जेको ॾींहुं आहे इहो मैसेज जेके सिंध दुश्मन क़ुवतूं आहिनि उन्हनि खे मैसेज ॾियण जो ॾींहुं आहे। आए ॾींहुं सिंध जी वहदत ते हमला थियनि पिया, पाणी जो मामिलो हुजे, उन्हनि ख़िलाफ़ सिंधू दरिया ते दाड़ो पाणी जेको आहे उन सिंधू दरिया ते दाड़ो हणणु, पाणी जे ख़िलाफ़ जेको आहे साज़िशूं, केनाल गैरक़ानूनी जेके मामला मुसलसिल सिंध ते जेके आहिनि हमला कया पिया वञनि, इन हवाले सां सिंध वासियुनि खे जेके लखें करोड़े सिंध समेत पूरी दुनिया में जेके सिंध वासी आबाद आहिनि, उहे निकितल आहिनि, उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदा? सॼी दुनिया में छा चवंदा आहिनि? चवंदा आहिनि रिछ या बगड़ या धाड़ियल हमलो ई न करे आहे जे घर जो चौकीदार या घर जो कुतो या घर जी हिफ़ाज़त कंदड़ या घर जो भाती उहो भाड़ियो न थिए। तंहिंजे करे तव्हांजो हुकूमतूं जिन खे तव्हां चूंडे, उहो सची या धांधली सां चूंडिजी अचनि थियूं, उहे गोॾा खोड़ीनि थियूं पाणीअ ते, उहे गोॾा खोड़ीनि थियूं जज़ीरनि ते, पहाड़नि ते, सिंध ज़मीनुनि ते, उहो सौदो कनि थियूं। उन सौदे जे करे पंहिंजो दिमाग़ ख़राबु थिए थो। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे फ़ैसिलो करिणो आहे, 8 करोड़ माण्हुनि खे, त पाकिस्तान असांजो मुल्क आहे, असीं हिन में बराबरि जा शहरी आहियूं, असां हिन पाकिस्तान जा फाउंडर आहियूं, असां ठाहियो हो। उन में असांखे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करणु, असांजे वसीलनि खे चोराइणु, असांजो पाणी खणणु, ज़मीनूं खणणु, असांजो गैस, पेट्रोल ऐं कोयलो खणणु, असीं तड़पी बुखूं था कयूं, असांजा बचा लंघण हुजनि, असांजूं ज़मीनूं ग़ैर आबाद थियनि ऐं असांजो पाणी ऐं असांजा वसीला ॿाहिरि खणी वञनि। इन हाणे बर्दाश्त कोन कबो। पुरअमन जमूरी तरीक़े सां पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ, पंहिंजे पाणी लाइ, पंहिंजी ज़िंदगी लाइ हाणे सिंध जे माण्हुनि खे मैदान में निकिरणो पवंदो। सकाफ़त जो बचाव रुॻो टोपी अजर खे पटको पाइण लाइ पंहिंजे वसीलनि लाइ मैदान में निकिरी मज़ामत करण जो इत्तिफ़ाक़ करणु। महिरबानी अयाज़ साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। जी नाज़रीन, हिन वक़्तु सॼी सिंध में जेकी क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे, कराची खां कश्मीर ताईं सिंध वासी जेके लखें करोड़नि जी तादाद में उन मासूम ॿारड़ा हुजनि, औरतूं हुजनि, मर्द हुजनि, उहे निकितल आहिनि ऐं इहो मैसेज ॾियनि पिया त सिंध में दारिया नामंज़ूर ऐं इन उनवान सां KTN काविश जे तरफ़ां अॼु क़ौमी एकता ईद मल्हाई पई वञे। कराची खां कश्मीर ताईं सिंध वासी निकितल आहिनि ऐं इहो मैसेज ॾियनि पिया त हाणे वधीक जेको आहे मेज़बानी सिंध करण लाइ तयारु न आहे। सिंध मां दारिया नामंज़ूर जो उनवान सां मुतालबा कया पिया वञनि त दारियनि खे नकाली ॾिनी वञे। मेज़बानी हाणे जेको आहे उहा वधीक सिंध मेज़बानी करण लाइ तयारु न आहे। दारियनि खे फौरी तौर ते जेकी वक़्त जी हुकूमत आहे उनखां मुतालबो कयो पियो वञे सिंध वासी त दारियनि खे नकाली ॾिनी वञे। ऐं इन हवाले सां अॼु कराची में बि मरकज़ी जेकी तक़रीब आहे क़ौमी एकता ईद जी, स्टेज जेको आहे हिन वक़्तु नाज़रीन उहो तयारु थी चुको आहे ऐं जेको आहे उहो बाज़ाब्ता तौर ते जेकी मरकज़ी तक़रीब आहे कुझु जेको आहे उहो घड़ियुनि खां पोइ उहा जेका हिन वक़्तु उहा शुरू थींदी ऐं तयारियूं स्टेज जेको आहे उहो सुबुह सवेर जेको आहे तयारु थी चुकी आहे ऐं उते जेके फ़नकार आहिनि जेके फ़न जो मुज़ाहिरो कंदा काविश KTN जे तरफ़ां दारिया नामंज़ूर जे उनवान सां लखें करोड़े सिंध वासी जेके सॼी सिंध में निकितल आहिनि उहे मुतालबो कंदा ऐं मरकज़ी तक़रीब में बि इहो मुतालबो कयो वेंदो त हाणे सिंध वधीक मेज़बानी करण लाइ तयारु न आहे ऐं सॼी दुनिया में बि जीअं अयाज़ साहब बि चयो असां बि जेको आहे इहो ॾिसूं पिया त सॼी दुनिया में आलमी सतह ते जेको हुकूमतूं अचनि पियूं, अमेरिका हुजे, कैनेडा हुजे,
बरतानिया हुजे, यूरोप जा जेके शहर आहिनि, मुल्क आहिनि, उन्हनि में जेके हुकूमतूं अचनि पियूं या मेयर जेको आहे मुख़्तलिफ़ जेके वॾनि शहरनि जा नई त इलीगल इमिग्रेंट्स जेके आहिनि हिन वक़्तु उहे दुनिया में हाणे क़ाबिल क़बूल न आहिनि, वसीलनि ते ॿार आहिनि। ऐं सिंध पहिरियां ई जेको आहे जेके उन जा लखें माण्हू हिन वक़्तु गुरबत बेरोज़गारी जो शिकार आहिनि ऐं वसीलनि ते जेके धारिया आहिनि उहे ॿार आहिनि बणियल। इन करे हिन वक़्तु KTN काविश जे तरफ़ां इहो उनवान रखियो वियो आहे त धारिया नामंज़ूर, ऐं हिन वक़्तु जेकी मेज़बानी आहे उहो सिंध वधीक करण लाइ तयारु न आहे। सॼी सिंध मां इहो मैसेज अचे पियो, मुतालबा थियनि पिया, वक़्त जी हुकूमत खां मुतालबा थियनि पिया। अॼु मरकज़ी तक़रीब में बि इहो जेकी कराची प्रेस क्लब वारो रखियलु आहे उन में बि मुतालबो कंदा सिंधवासी जेके लखें जी तादाद में मरकज़ी तक़रीब में ईंदा आहिनि। कराची जेकी सिंध जी दिलि आहे उते लखनि जी तादाद में माण्हू शरीक थींदा आहिनि ऐं इहो अॼु मुतालबो कंदा। गुज़िरियल साल जीअं जेके कैनाल ॾिया पिया वञनि गैरक़ानूनी जेके KTN जे तरफ़ां इहो उनवान रखियो वियो, उन सिरे हेठि जेको आहे हीअ गुज़िरियल साल कैनाल नामंज़ूर जे उनवान सां क़ौमी एकता ईद मल्हाई वई।